अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुझे मदायुन जी मुझे मदायुन जी अदा जॾे कल पिरिया पई कॾहिं कोसा कीन थिया डोरा पो ॾेई साजन सभेई ढक्यम ढोल ढिलायूं छो त जेही जाते ही अल्लाह तबानी पांजे पुनहल जी हुजत हो त सुणल सां मूं कम हीणी के ही हू जापा इन पैर में मिठड़ा तहीं जुती ना जेही
असुली आरी जाम जे पले मुंह पी चौहाने विसारे वेही अदा तन के चिनखे आओ की विहां दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सोना सैयद सादात साईं सैयद हाकिम अली शाह दामत बरकातुहुल आली, उलमाए किराम, हुफ़ाज़ इज़ाम, जमी मुझे मदीने वारे मीर जा आशिको दीवानो इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन, परे परे खां परवानन वांगुर पंधड़ो करे मुझे महबूब जे मेराज जी महफिल बुधण वारो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, अज ही मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी महफिल गोठ ट्रगा नज़द प्यारो स्टेशन। खुश नसीब है मरहूम मगफूर मोहम्मद इब्राहिम जंहिंजे ईसाले सवाब जे वास्ते अज वसीलो मुस्तफ़ा करीम जे मेराज जो हली रहियो। खुश नसीब है उन जे ईसाले सवाब जे महफिल जे लाइ अज़ीम दुआ मुनाकिद कराइण वारो फ़कीर अरबाब अली समो। खुश नसीब आहियो पहिरी तव्हां दीवाना, तव्हां का बाद में ही गुनहगार खतादार, जेके अल्लाह ताला तव्हां जे करे इज्जत बख्शिया ऐं अल्लाह ताला तव्हां के इज्जत में अञा आला मान मथा हो करे। मुझा दोस्त इन करे चई सगो था सैयद सोनो मथे वेठो आ, इन करे ही स्टेज वडी इज्जत वारी आ। बाकी जे कदें न आजिज़ जे हालत दिसो, मुझा मुर्शिद करीम सजन सई दामत बरकातुहुल आली फरमाइदान, फ़कीरो सिप जेका है उहा सदाई हेठ रहंदी आ। ये न समझो त हे किनो कोजड़ो 2-3 फुट मथे वेठो आ त मोतबर तव्हांयो। सच इहो आ, मोतबर तव्हांयो जन के अल्लाह ताला जी ज़ात परे परे खां पंधड़ो करे मोहब्बत वारी दिल खणी अचण जी तौफीक अता फरमाई आ। मां छा में मोतबर, मां तो मौलवी साहब हां। दोस्तन प्रोग्राम वरतो, इंतजाम कयो, भलड़ियूं मानियूं खारायूं, मच्छूं वडियूं खिदमतूं कयूं, ओगरायूं ॾेई मौलवी साहब ट्राकाड़ो ॾायो वेंदो हलियो। लेकिन खुश नसीब तव्हां आहियो जेके घरड़ा छॾे, बचड़ा छॾे, आराम छॾे, बिस्तरा छॾे, सुबुह जो अॼुकल्ह लाबारे जी मुद क़रीब आ, सुबुह जो तव्हां खे कम कारियूं बि हूंदा, उन्हनि सभिनी खे ज़हन में रखी करे तॾहिं बि सफ़र शुरू कयव त महबूब जो मेराज ॿुधण वञो त महबूब राज़ी थी पए। तव्हां खे मुबारक, तव्हां खुश नसीब आहियो। पोइ तव्हां जे करे असां खे बि मुबारक आहे। छो त मुंहिंजा दोस्तो, ही जेको मोहब्बत जो मेड़ो आ, ही जेको मोहब्बत जो मज़ो आ, मदीने तय्यब जी हाज़िरी अल्लाह ताला हर कलमे वारे खे नसीब फरमाए। चओ आमीन। मदीने पाक में जबल त हज़ारे हन, अणखुट हन, पर यार हिकड़ो जबल अहिड़ो आ जंहिंजो नालो कंहिंखां विसरे ई नथो।
छो नथो विसरे आहे त जबल पत्थर मैल में कोने ॾेढ मैल में कोने मैल वारा जबल भी खोड़ अध मैल वारा भी खोड़ हे त माशाअल्लाह 12-14 मैलन में फैलियला पर वाह जबल हिकड़ी कुंड रुगी मोहब्बत जो इजहार कयो 14 मैलन ते मुझे मुस्तफा करम करे हिकड़ी कुंड जबल जी रुगी मुझे महबूब जे आमद ते सुने अबू बकर सिद्दीक जे आमद ते सुने फारूक आजम जे आमद ते रुगी खुशी जो इजहार करे थोड़ो रुगी ठेंग टपड़ो दिनो मुझे मुस्तफा जी जात राजी थी। याद रखो मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जे दरबार में अगर तवा सा यो सोचो आ त अमलन जी वडी जरूरत न यार मुझे रब के तुझ असांजे नमाज़न रोज़न हज ज़कात जी काई जरूरत काने तवा असा के जरूरत आहे मुझे रब के जरूरत काने का मुझे अल्लाह के नमाज बि उन जी वणदी आ जेको मदीने वारे जो आशिक होंदो आ रोज़ो बि उन जो वणदो आ जेको महबूब जो दीवानो होंदो आ हज भी उन जो वणदो आ जेको मुस्तफा जो परवानो होंदो आ। अल्लाह ताला फरमाए थो खालिक माया पर महबूब तो खे भी प्यारो आ रब तो चवे मुखे भी प्यारो आ। अल्लाह फरमाए तो मुखे हर ओहो प्यारो आ जेको मुझे महबूब सा प्यार करे। मुझा दोस्त उहद जबल आ जबल मदीने में हजारे ब्या अगर मदीने जे करे इज्जत मिले है उहद के त जबल त मदीने में ब्या ब घणा हन चो रुगी मदीने जे करे न मदीने वारे जे मोहब्बत जे करे उनके मोहब्बत इज्जत मिली वई अजमत मिली वई एतरी इज्जत मिली जो मुझे आका फरमाए ऐ उहद ऐ उहद तू मां मुस्तफा सा न प्यार तो करी मां तोखे दुआ तो कया दुनिया विदो सा प्यार कर। जबल त केतरा हन पर उहद जो नालो सभिनी खे याद आ। मुझे महबूब फरमायो ऐ उहद तो दुनिया में प्यार कयो आ मां मुस्तफा ओहो प्यार तो कया। तवज्जा कर दोस्त जबल के मुझे महबूब मुस्तफा इहो एजाज बख्शे तवा असा जे दिलन में यह तड़प पैदा कई त जे कदे जबल पत्थर जो टुकड़ो भी मां मुस्तफा सा प्यार कंदो आ त मां मुस्तफा उन के भी छिनी धार न कंदो। जबल जो टुकड़ो प्यार करे मुझो मुस्तफा फरमाए ऐ उहद जन्नत जे दरड़े ते होंदे छो त मां मुस्तफा सा प्यार कयो थई। जे कदे जबल जो टुकर प्यार करे त सजो जबल जन्नत जे दर ते वो जे कदे मुस्तफा करीम जो आशिक दीवानो प्यार करे बुधाए त इलाही कोई जन्नत में होंदो या कोन होंदो। मुझा मिठड़ा जेतिरियूं मुबारकूं चवी उहे मुबारकूं दिया मुबारकूं थोरियूं हन तुझी इज्जत घणी आ। याद रख मां खबर तो सजन साईं जो फकीर हां कुरान करीम खोले पढ़ण ते यकीन रखंदो हां इए ठकावन वारी तकरीर कोन इंदी आ। थोड़ो तवा के रब जे कुरान मां हिकड़ो बुधाया त तवा अंदाजो लगायो त अल्लाह के इबादत प्यारी आ या खुदा के निस्बत प्यारी आ। कुरान पढ़ी तो आंखें बुधाया अल्लाह ताला जे जात बाबरकात जै वक्त में हुन हमराह के चयो हो त आदम के सजदो कर हमराह के त तहां सुञाणदा हूंदो जो केर नथो सुञाणे सभिनी के सजो दियो पे तो नच नचाए जे चपटी ते बोलड़ी के नचाइबो आ इए पे तो सभिनी के नचाए पर कदे कदे थोड़ो खुली गलाया नाराज था थींदो न। एकड़े हमराह शहर में चयो बे हमराह के भला सिद्धो सोचवा त शैतान चयो एकड़े हमराह के त जेको थो उथे सो लांताणो मुझे मथां थो दे त शैतान हिया करे छड़ियो शैतान हिया करे छड़ियो यार मिड़ई लांताणो मुझे मथां आ बाकी कम माण्हू ॿिया बि टपी विया चई कीअं थोड़ो तवज्जो कजो चई कीअं चई मज़ो ॾेखारे चई हा चई हली आ हिकड़े परचून जे मनियार जे दुकान ते वञी बीठो गुड़ जी ज़री खणी ईअं भित ते हणी शैतान परे बीही रहियो हुनखे चई हाणे मूं गुड़ जी ज़री हईं न चई हा चई हाणे मां मैल परे थो बीहां कंहिंखे कुझु कोन थो चवां हाणे मज़ो ॾिसजां हमराह बीही रहियो गुड़ जे ज़रिए ते अचे वेठी मख
केर वेठी मख वेठी जो तो मख जो डिठो गुड़ तजे वेठी सांड्री डिठो हाओ बेली शिकार जे पयो होरिया थी ठका चे मख के जो झट कराई तो शैतान हमरा के जो इन सांड्री के बु मुंह में थकई तो तू मख के झटको हण मख के झटको है सांड्री बीठी रही हमरा जी बिल्ली का दुकान में रखियल हुई कोन जे खातर उन जो डिठो तो हाओ बेली सांड्री ॾाढी तैयार वेठी आ आई सटको ॾिनई उन बिल्ली सांड्री के तो शैतान हमरा के जो इन बिल्ली के मुंह में थकई तो तू सांड्री के वञी चको हण हेॾो हिकिड़ो दुकान ते हमरा आयो को खंडपति वठण नंढो ॻोठाणो माण्हू नंढड़ो कुतड़ो उन सां गॾियो आयो उन जो ॾिठो बिल्लीअ खे त वठिजो बिल्लीअ खे जो झटको ॾिनई त बिल्ली खे जो सटको अचे वियो त दुकानदार ऐं हू कुतड़े वारो मालिक पाण में गॾिजी पिया तूं छा विधो जो गले में त शैतान चयसि ॾे ख़बर इन्हनि खे बि मुंहुं में थकई त तव्हां हिक ॿिए जो गलो पटियो ऐं अल्लाह जा बानड़ो अल्लज़ी युवस्विसु फी सुदूर कुरान छा तो चवे कुल अऊज़ु बिरब्बिन नास पनाह घुरो मुझे परवरदिगार खो मुझा दोस्तो मलिकिन नास जेको मालिक है इंसान जो इलाहिन नास इंसान जे महबूद जी पनाह घुरो छाजी मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास जिन्नन ते रुगी शैतान ते लांताणो ऐ इंसान तुंजो जिक्र भी अल्लाह कुरान में कयो आ उन इंसान जी पनाह घुरो जेको मानुन जे दिलन में विसविसा पैदा करे पुरसुकून हिकड़ो वेठो आ अचे उन जे दिल में एड़ा ख्याल विधई जो न का कारोबार विसरियो वठ कारा कमरे के कह जे दिलन में बदगुमानियों पैदा न कयो कह जे दिलन में विसविसा न विझो हिक बे जू दुश्मनियों न विझो हाँ अगर दिल में विझणियों थव त हिक बे ला मोहब्बतूं विझो तो खुदा भी राजी थे तो मदीने जो साईं भी राजी थे अञा इन जुमले के साधन लफ्जन में चवा त शैतान गिरड़ी न कयो बिन के वेढ़ायो न चमचा खोरी न कयो अल्लाह जी रजा इन में नाहे मदीने वारे जी भी रजा इन में नाहे खुदा भी राजी उनते थींदो आ मदीने वारो भी उनते राजी थींदो आ जेको वेढ़ाईंदो नाहे पर बिन जे विच में गाला बिन जे विच में अतीउल्लाह व रसूलहू वला तनाज़उ फतफशलू व तज़हब रिहुकुम वस्बिरू इन्नल्लाह मअस साबिरीन रब जो कुरान पढ़ी सूरह अनफाल में बुधायो में अल्लाह फरमाए तो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कयो वला तनाज़उ खुदा जे वास्ते मुसलमान और मुझे मुस्तफा जे मेराज जे महफिल में अचण वारा अल्लाह जो कुरान बुध कुरान करीम जी सूरह अनफाल खोल अल्लाह फरमाए तो वला तनाज़उ झेड़ा झगड़ा न कयो कुरान मनो थो करे वला तनाज़उ झेड़ा झगड़ा न कयो फतफशलू व तज़हब रिहुकुम तहां जो रोब खत्म थी विंदो तहां जी ताकत खत्म थी विंदी कमजोर थी विंदो दुश्मन जल्द में तहां ते हमलो कंदो पर जे पाण में हिक थियल हुंदो त दुश्मन हमले करण जो सोचींदो भी कोन अल्लाह फरमाए थो नढड़ गालन ते झेड़ा न कयो सब्र कयो इन्नल्लाह मअस साबिरीन मा रब सब्र करण वारन सां गड जो इंशाअल्लाह ताला झेड़ा झगड़ा कौन चो झेड़ा झगड़ा छा रखियो आ जिंदगी अलाए घणा ॾींहं थई फ़कीर इहे ॾींहं भी तू झगड़न में गुजारींदो थी केड़ो फ़ायदो कोई भी उथी हेडी जमायत हजारन जे तादाद में वेठी आ को हिकड़ो ऐलान करे त मां झेड़ा कंदो हां पर निंड सुकून जी कंदो हां कदे भी निंड सुकून जी झेड़ा कड़ कोन कंदो आ निंड ओहो सुकून जी कंदो आ मुझे सोहणे अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो निंड करण खां अग में बिस्तरे ते सुमण खां अग में अगर तुझो कहीं न हिसाब रहला चईस मु तोखे मुआफ करे छड़ियो सुकून जी जे निंड कर
अगर तो दे कंहिंजो हिसाब रहला त बजाय सजी रात वती दिमाग के घुमाए ऐं पंचर कंदो बस ब पेर लड़ी चईसि यार अदा आयो हाली मूंखे मुआफ़ कर। ओ मुंहिंजा दोस्त इन ब पेर लड़ी वञण में ऐं मुआफ़ करण में जेको न मज़ो आहे इहो दुनिया जे कंहिं शइ में मज़ो न आहे। मज़ो वठी ॾिसो। मां ॻाल्हि निकिरी वई ऐं मां अॼु थोरो खुली ॻाल्हाइण थो चाहियां। हाणे हमराह वारी ॻाल्हि कयां या रहिजी वञे। अल्लाह ताला फरमायुसि त उन हमराह खे त मुंहिंजे सुहिणे आदम खे सजदो कर त उन जवाब कहिड़ो ॾिनो ख़लक़तहू मिन सलसालिम मिन हमिम मसनून। आस्ते आस्ते तो ॿुधायांव पर ॻाल्हि ॾाढी ताक़त वारी तो ॿुधायां। जवाब कहिड़ो ॾिनई हे हाणे मिटीअ मां पैदा थियो आहे इन खे वरी मां सजदो कयां। अल्लाह ताला बेनियाज़ आहे। चई ठीकु आहे जेकॾहिं तूं मुंहिंजे नबीअ जे इज़त खे नथो सुञाणी फ़ख़ुरुज मिन्हा निकिरी वञ। हिकिड़ो चइबो आहे सिर्फ़ निकिरी वञ इहो काफ़ी आहे पर हिकिड़ो वरी दाबे से चइबो निकिरी वञ पर वरी ज़िंदगी भर मोटी न अचे इहा वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह चए फ़ख़ुरुज मिन्हा फ़इन्नक रजीम व इन अलैका लअनत इला यौमिद्दीन। निकिरी वञ मुंहिंजे रहमत जे दरबार मां तुंहिंजी ज़रूरत कान्हे का। सोचो अल्लाह जे रहमतुनि में रहण वारो जन्नत में मर्ज़ीअ सां अचण वारो अल्लाह जे नबी सफ़ीउल्लाह खे न सुञाणे रब चयसि त न हिते उहो ई रहंदो जेको मुंहिंजे महबूब जे नूर खे सुञाणंदो मुझे मुस्तफ़ा जे नूर के सुञाणंदो उहो ई हिते रहंदो। मां ॻाल्हि अॻिते वधाइण थो चाहियां छो त अॻी ॻाल्हि करण थो चाहियां। इहे जुमला तव्हां ॿुधा आहिनि। रब चयोसि निकिरी वञ पोइ उन अल्लाह खे ख़बर अथव छा चयो। इहा ॻाल्हि तव्हांखे केरु कोन एसि ताईं ॿुधाई आहे सभिनी। थोरो अॻिते बि ॿुधो त अॻिते उन अल्लाह खे छा चयो। अल्लाह चयोसि त निकिरी वञ व इन अलैका लअनत इला यौमिद्दीन। पोइ छा थो चवे क़ाल रब्बि फ़अंज़िरनी इला यौम युबअसून। उन जो उन महल अल्लाह जे ज़ात जे रबूबियत जो इक़रार थो करे अंदाज़ो लगा। रब चयसि निकिरी वञ निकिरी वञ वरी न मोटजां ऐं उन जे मथां इहो तोक बि विझी छॾियईंसि पर पोइ बि अल्लाह जे रबूबियत जो इनकार। क़ाल रब्बि फ़अंज़िरनी इला यौम युबअसून। अॻिते कीअं फ़अंज़िरनी इला यौम हाफ़िज़ आहिनि क़ुरान जा कोन्हनि वक़्त मालूम यानी अल्लाह ताला के चई मुझा मालिक ओ मुझा परवरदिगार मां निकिरी वञा थो पर मुझा मौला मूंखे हिकिड़ी मोहलत ॾे। तवजह कजो हिकु त अल्लाह जे रबूबियत जो इक़रार कई अल्लाह जे ताक़त जो भी इक़रार कई। मौला हाणे मूंखे ज़िंदगी एतिरी ॾे जो क़यामत ताईं मां चो क़यामत ताईं मां हुजां। हाणे क़यामत जो भी इक़रार कयईं अल्लाह जे रबूबियत जो भी इक़रार कयईं अल्लाह जो भी इनकार न कयईं रबूबियत जो इनकार भी न कयईं क़यामत जो इनकार भी न कयईं। अॻिते ॿुध क़ाल फ़बिइज़्ज़तिक अल्लाह जे इज़्ज़त जो इनकार भी न कयईं अल्लाह जे इज़्ज़त जो कसम भी खयईं जेको एतिरो कुछ करे चुको तॾहिं बि मुंहिंजे बेनियाज़ रब उनखे जन्नत में बर्दाश्त न कयो। छो न कयो। अल्लाह फरमाए तो तू भले मुझे रबूबियत जो इकरार भी कर कयामत जो इकरार भी कर मुझे इज्जत जो इकरार भी कर सजदन में 6 करोड़ साल गुजारी भले ॿिया भी 6 करोड़ साल गुजार पर मां अल्लाह जो कुर्ब तेसी न मिलंदो जेसी मुझे गाला कोन गालाई मुसलमान जेस ताईं मुझे नबी जे इज्जत जो इकरार न कंदे वो नबी केरा जो सुनो आदम सफीउल्लाह या वो ता आदम सफीउल्लाह या अज जो मेराजा ओ मुहम्मद रसूलुल्लाह मुझा सोना दोस्त दिल चवे थी थोड़ो इन अंदाज में सफ़ा नयूं गालियूं बचार बुधाई या वरी वो जेको अंदाज थींदो ओहो बुधाई
छा ख्याल है तुझो? मज़ो अचे तो समझ में अचे थी गाल, बस समझ में गाल अचे खुश नसीबी आ। कुरान जा पारा घणा माशाअल्लाह। मुखे तकरीर कंदे इन दादू जे हिन इलाइके में ॾाढो मज़ो ईंदो आ। जलसात अल्हम्दुलिल्लाह, ठट्टो, सिजावल, बदीन, इन इलाइके में तमाम वॾा हेड़ा 20 चुका माण्हू जा गॾ हूंदा आहिनि, पर माण्हू वीचारा सादा हूंदा आहिनि। हिन इलाइके जा माण्हू माशाअल्लाह थोड़ा चुस्त हूंदा आहिनि, मुराद फ़कीर वांगुरु। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जा बाना क़ुरान करीम जा पारा घणा आहिनि? 30 है। ये थोड़ी अहम ॻाल्हि गौर सां ॿुधिजो। अॼु ॾींहं ताईं कंहिं तव्हांखे ॿुधायो आहे त 30 पारा कुरान जा रसूलुल्लाह ॿुधाया, या सोने अबू बकर सिद्दीक़ ॿुधाया, या सोने उमर फारूक ॿुधाया, या सोने उस्मान ज़िन्नूरैन ॿुधाया, या सोने अली अल मुर्तज़ा शेर खुदा ॿुधाया? अॼु ॾींहं ताईं कंहिं हज़रत साहब खां पुछो अथव त हे 30 पारा असुल खां आहिनि? अंगु जेको 30 जो आहे, या जेको 30 ठहियल सिस्टम आहे, इहो 30 कॾहिं खां थियो आहे? जंहिंखां पुछंदे चवंदो यार मूं ॿुधो आहे त हे 30 बसि इहे 30 ई आहिनि। 114 सूरतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तरतीब ॾिनलूं आहिनि, लेकिन 30 सिपारा कंहिं तरतीब न मूंखे बि ख़बर कान्हे, मुखे भी खबर है काने का। उम्मीद है तो तहांखे भी खबर है कानो दीन इन करे कम त गाल ते खुटी विंदी, लेकिन असा तमा वट तरतीब 30 जी आ। हाने इन 30 में अचो, पहिरो सिपारो अलिफ लाम, बियो सिपारो जल्दी ॻाल्हाईंदा जो सयकूल, टियों सिपारो तिलकर रसुल, चौथो लन तनालुल बिर, पंजो वल मुहसनात, छहो ला युहिब, सतो व इज़ा समीउ, अठो वलो अन्नना, नाओ क़ालल मलो, ॾहों वअलमु, यारहों यातज़िरून, बारहों वमा मिन दाबतिन, तेरहों वमा उबर, चौथो रुबमा, 15 चौ 15 ऐं 15 विचा कुरान जो विचा। वरी अॻिते हलो 16 क़ाल अलम अकुल, 17 इक़्तरब, 18 क़द अफ़लह, 19 वक़ाल लज़ीन, 20 अमन ख़लक, 21 उतल, 22 वमन यक़नुत, 23 वमाली, 24 फमन अज़लम, 25 इलैहि युरद, 26 हामीम, 27 क़ाल फमा ख़त्बुकुम, 28 क़द समी अल्लाह, 29 तबारकल्लज़ी, 30 अम्म मुंढ खां वठी अलिफ लाम खां वठी अचो वन्नास ताईं किथे भी सुभान अल्लाह सा शुरुआत न थी। अगर थी त चो मुझे मुस्तफा जे महराज सा सुभान अल्लाह जी शुरू। 30 पारा कुरान जा खणी अचो त 30 पारन में पारा त सब भला, पर जे सुभाणे इन करे ॿुधायो मई को तोखे चवे त पो 30 पारा ई कोन त पो ॻाल्हि कीअं ठही? चवीस 30 पारा न आहिनि, 114 सूरतूं त आहिनि, 113 सूरतूं ॿुधा सुभान सां का शुरू थी हुजे, पर इहा ई सूरत आहे मुंहिंजे मुस्तफा जे महराज वारी जेका सुभान सां शुरू थी। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर बारहा हर जगह ते या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहल्लज़ीना आमनू चयो आ। कुरान में या अय्युहल्लज़ीना कफरू रब घणन जगहन ते चयो आ, ख़बर अथव? हिकड़ी जगह ते फकत गालाए फकत उहो 28 पारे में मां बुधाए दो छड्याव काथे 28 सी पारे में या अय्युहल्लज़ीना कफरू ला तअतज़िरु अल-यौम इन्नमा तुजज़ौना मा कुंतुम तअमलून। बार बार अल्लाह ताला ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो, ईमान 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 आहे छा? ईमान जी ताकत कहिड़ी आहे? ओ मुंहिंजा दोस्त, इते बीहा यकीन कर तुंहिंजो जलसो इन ईमान ते पूरो थी वेंदो। दुरूद ते चा दुरूद ते जलसो पूरो थी वञे अज़ीज़ा ने मन, लेकिन मूंखे मंज़िल तय करणी आहे। ईमान 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 आहे छा? चो ईमान उहो आहे अल्लाह ख़ालिक़ सभिनी जो आहे। तवजह कजा ईमान जे ताकत ॾे ॾिस त पोइ तोखे ईमान ॿुधायां। ईमान जी ताकत कहिड़ी आहे? अल्लाह ख़ालिक़
सभिनी जो आ पर दीदार फ़क़त ईमान वारनि खे कराईंदो। अल्लाह ख़ालिक़ सभिनी जो आ, ईमान दीदार फ़क़त ईमान वारनि खे कराईंदो। नबी आया तमाम सुहिणो नबी आयो तमाम पूरी मखलूक ॾे, मगर शिफ़ात सिर्फ़ ईमान वारे खे नसीब थींदी। हौज़े कौसर आहे अल्लाह जो बनायल, लेकिन नसीब सिर्फ़ ईमान वारे खे थींदो। जन्नत बनायल रब जी आ, मगर वींदो फ़क़त ईमान वारो। ईमान जी एतरी ताकत आ। हाणे इहो ईमान छाहे? फ़कीर आशिक राज पर चवे तुंहिंजो इख्तिलाफ थी सके तो, सही सैयद हाकिम अली शाह चवे तुंहिंजो इख्तिलाफ थी सके तो, ज़िले जेको वॾो मुफ्ती चवे तुंहिंजो इख्तिलाफ थी सके तो, को बुज़ुर्ग चवे तुंहिंजो इख्तिलाफ थी सके तो। अचो त इख्तिलाफ़नि खे कटींदड़ उन महबूब जे ज़ात ॾे हलऊं जंहिं वटि जेको आयो। अबू बकर आयो त सिद्दीक़ अकबर बणिजी वियो, उमर आयो फारूक आज़म बणिजी वियो, उस्मान आयो ज़िन्नूरैन बनजी वयो, सुहिणो अली आयो फातिह ख़ैबर बनजी वयो। अचो न महबूब खां पुछूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान चइबो छाखे आ? मुंहिंजा मुस्तफ़ा ईमान वारो आहे केर जो क़ुरान बार बार तो चवे ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो। मुझे करीम मुस्तफ़ा गाल कटे क्लियर करे छड़ी। हुजूर फरमायो आस्ते आस्ते बुध, हुजूर फरमायो ला युमिनु अहदु हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो ज़ाल सां प्यार सबको करे, पुटन सां प्यार सबको करे, अम्मा सां प्यार सबको करे, अब्बे सां प्यार सबको करे, दोस्त सां प्यार सबको करे। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो तेस ताईं कोई भी शख्स ईमान वारो नथो थी सके जेस ताईं मां मुस्तफ़ा सां अब्बे खां वधीक, अम्मा खां वधीक, औलाद खां वधीक, कायनात जे ज़र्रे ज़र्रे खां वधीक जेस ताईं मां मुस्तफ़ा सां प्यार नथो करे तेस ताईं ईमान वारो थी नथो सके। ईमान चइबो छाखे? अचो महबूब जे मोहब्बत। ईमान छाखे चइबो आहे दोस्तो? महबूब जे मोहब्बत के। अल्लाह अल्लाह इन मोहब्बत ते 2 मिनट ॻाल्हायां, ॾाढो मज़ो ईंदो इन मोहब्बत ते ॻाल्हायां। इहा मोहब्बत हे अलीम फ़कीर मुराद चरियो लॻो पियो आहे। सैयद हाकिम अली शाह किथों पंध करे आयो, हैदराबाद जा माण्हू हिते आयल अथव प्रोग्राम में, जामशोर जा माण्हू हिते आयल, जाखपारीअ जो ॻोठ वठी फ़कीर जे पहुतो आहे, अलाए किथों किथों जा दोस्त। हे कंहिंजे लाइ? आशिक राज खे केरु सुञाणे? जो पंहिंजे महबूब मदीने वारे जो मेराज ॿुधण जे लाइ आया हो। दोस्तो इहा जेका मोहब्बत आ, इहा जेका तड़प आ, इहो जेको दर्द आ, इहो अफलाक से लाई जाती है, अरे सीनों में छुपाई जाती है। इश्क व मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। जंहिंजे मथां निगाह थींदी आ उन जे अंदर में हा चिणग पैदा थींदी। मुझा मिठड़ा भा, मुझा मिठड़ा दोस्त, ये मोहब्बत जो ज़रड़ो मिलियो थई इन तां कुर्बान थी, इन तां जान कुर्बान कर। यह मोहब्बत तुझे ला दुनिया में भी इज्जत वारी आ, त जो आखिरत में भी इज्जत वारी आ। यह आहे मोहब्बत। त मां अर्ज पे कयो त थोड़ो मोहब्बत ते ॻाल्हायां या अॻिते हलियो हला? थोड़ो जेकर मोहब्बत ते ॻाल्हायां। मोहब्बत छा में थींदी आ? चो ॻाल्हायो कोन ॻाल्हायो। मोहब्बत छा में थींदी आ? असां तूं इहो त तस्लीम करे चुका हूं त जेका मलाइकन जी मखलूक आ उहा कहिड़ी मखलूक आ? ॻाल्हायो वरी ॻाल्हायो। नूरानी मखलूका, अजीम मखलूका, आला मखलूका, कोई शक ना है। लेकिन मुझा दोस्त कदे न को मलाइक सां तुझी मुलाकात थे तो तोखे खबर पवे तो खुदा तोखे इज्जत केतरी ॾिनी है। कदे तुझी कहे मलाइक सां मुलाकात थे, जुमलो ॾाढो वॾो चई वियुसि, सोचींदे त हे चरियो तो चवे त मलाइक सां मुलाकात थे। मलाइक ॾिसण में भी ईंदो आ छा? कहे तोखे चयो तो कोन ॾिसण ईंदो आ। जॾहिं मलाइकन जो सरदार ही नज़र अचे तो त मलाइक ॾिसण का वॾी ॻाल्हि त कान्हे का। पर तोखे समझाइण लाइ ॿुधायां, कॾहिं टेलीविज़न में अजीब मंज़र कैमरा जी अख ॾेखारींदी आ काबतुल्लाह जो, त अजीब मखलूक हली रही आ। कैमरा जी अख कदे कदे ॾिसंदी आ, आशिकन जी अख रोज दीदार कंदी आ।
कैमरा जी अखे कदें कदें ॾिसंदी आहे, आशिकनि जी अख